करे ताजे दुख नमरण के दसी करे एन ता खार तक खवा करे है न दरबार में पधारा। ये मुझे परम पता जो मैं खानुआ इसे सिर्फ रूहानियत आत्म ज्ञान चो वह दानियत चो यही खबरा हली रही असाजा प्रेमी एक गुरबक जेको भी शब्द वाणी चवन था आखिरी हिन जो जेको पोयों मोरो भजे तो सतगुरन जे प्यार प्रेम में अची करे ऐं वहदाने जे मथां तो प्यारी साध संगत दुनिया में ॿिया बि लखे कई मैखाना आहिनि पर अॼु घोर कर्जुग में हज़ारनि जी तइदाद में संगता वधी रही। कई असांजा प्रेमी बागड़ी हरिजन वग़ैरह कई प्रेमी अचनि था तो ख़ुदार जी वर्सी में केतिरा प्रेमी हाज़िर आहे पर हिन जो पूरो प्रोग्राम न हो तो बरसातनि जी वजह करे सो सतगुरनि पंहिंजे प्रेमियुनि जे प्यार खे ॾिसी करे उन्हनि जी दिली ख़्वाहिशनि खे पूरो कयो कि गुर समृथ सर पर रहे कहीं कमी तो दास दास दुखी तो मैं दुखी आद अंत तरीका तो मांझी या सदाए आरज़ू आहे तो सभिनी संगतन के सतगुरु जी आशीर्वाद पहुँचे दया रहमत पहुँचे कृपा पहुँचे तो तव्हां हिकु अज़ीम ताक़त जे दरबार मैखाने में अची करे हिते कदम पसारिया आहिनि तंहिं करे तव्हांखे लख लख वाधायूं ऐं धन्यवाद। सो प्यारी साध संगत तव्हांजो जेके भी जायज़ मुनासिब आशाऊं ख्वाहिशायूं वो सतगुरु पूर्ण करण वारो आहे। जंहिं जो तेरी दरबार में आवे मुरादा मन किया पावे कभी खाली नर जावे जो तेरी दरबार में आवे। प्यारी साध संगत एक ॿी ॻाल्हि आहे जनाब दिल मां पंहिंजे शरीर ते नज़र मारे करे ॾिसां थो तो मुंहिंजो शरीर वञे थो कमज़ोर ऐं इंसान कई ॻाल्हियूं तंहिं करे शरीर जो को भरोसो न आहे को यकीन ऐं विश्वास न आहे। कई महापुरुष कई अज़ीम ताक़तां श्री गुरु नानक साहब 10 पातशाहियूं साईं मंसूर साहब मौलाना रोम साहब शमस तबरेज़ साहब कई करोड़ा हर्जू हिन दुनिया में आखिरी एक कुदरत जो ला कानून आहे जो जो सो बंस है पर आज ते का ये गुरबाणी में अचे तो मार कदेते कोद काई जन तरण मूंड मुडाया मारसी मार कदे छवा हाने पंहिंजो घर सही माना में न ठाहियो एक कोटिया कखनी ठाहे करे करोड़ा जुग उनमें रही करे मालिक जी बंदगी भजन कर तय छन भंगर शरीरा नासवंत है शरीर
ये संसार आ शरीर संसार नाशवंत नाहे बल्कि हर वस्तु हर चीज़ है जी नाशवान जेकी भी असी कुछ बनायो आ बनाने की कोशिश वठी रहा हूँ कोशिश करे रहा हूँ पर एक ॾींहुं ये सभई मज़ा मेट थी वेंदा असी भी हिन दुनिया में हलिया वेंदासीं असां हलिया वेंदासीं ये सामान सब इते पिया हूंदा वरी इहा भी ख़बर न आहे त हिन जो केरु मालिक बणिजे थो तंहिं करे मुंहिंजो शरीर थो मां कई प्रेमियुनि खे लिखत में के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके वसियत करे छॾियूं अगरि मुंहिंजो शरीर काथे बि शांत थी वञे ऐं दम हवा थी वञे छो त हिन शरीर ते को भरोसो न आहे मुंहिंजो हमेशह संतनि जी शेवा में गाहे काथे गाहे काथे गाहे काथे मुझे एक ठिकानो ना है क्या पूछते हो बेटिकाणों का टिकाणा जहाँ डेरा लगा बैठे वही है मस्तानों का टिकाणा। तो प्यारी साध संगत माजी जन्म भूमि गंदावा ऐं बलूचिस्तान जे अंदर आहे मां यही वसियत कई आहे कॾहिं बि हे मुंहिंजो शरीर दम छॾे ॾे त मुंहिंजो शरीर खणी करे हिंदू मर्यादा नमूने हालांकि मुंहिंजो कुछ और ख्याल हो पर कन प्रेमियुनि जे चवण ते हिदायत ते नसीहत ते यानी मां इहो ख्याल मिटाए करे हिंदू धर्म जे रशम बबूजो छो त हे मुंहिंजो शरीर राबतो हिंदू धर्म सां रखे थो त हिन खे शीशकार करे असांजे प्रेमियुनि गंदावा जे शहर में हिकु जगह बनाई आहे वॾो हॉल आहे जिते मुंहिंजी समाधि कई वेंदी मुंहिंजूं हॾियूं तो खड़ी करे उन जगह में एक मदार या सामान ठाहे छॾियो ऐं कॾहिं बि शरीर मुंहिंजो त मुंहिंजे तरफ़ां का भी काया करम कोई भी अड़ी वाह भरी गाल न करन सिर्फ मुंहिंजो बारो करे सभिनी संतन के जेको भी कुछ सेवा थी सके उन प्रेमियुनि खे करे छॾे जाए मुंहिंजे दाग कुछ भी का अहिड़ी
कर्म काया न होन खपे मात या भी वचन किया अगर मुझो शरीर काथे भी कह हंद भी साथ वने तो माजे बतो जे संसार में रस्म है रवाज आ टुकर विझण जी खफण विझण जी बिल्कुल यह तकलीफ़ कोई भी न करे ऐं मुंहिंजी सख़्त मञाए छॾो मां कुझु ॻाल्हाए सायो असांजे मथां हमेशह जुग जुग सत्यारी साध संगत गुरु नानक साहब गुरु रविदास साहब कबीर साहब वजू वजू अजीम हस्तियों हिन दुनिया में अलविदा करे आखन पंहिंजो नालो रोशन रखिया तो सचे पातशाह जो नालो छल जुगा जुग दाइम कायम रहो यो हर दो हन वक्त मुझी उम्र पूरी मूंखे उम्र की खबर तो ना है पर किन ॻाल्हियुनि जे यादि करे अचण करे मां सम्झां तो 80 साल जे क़रीब थी मथे थे या साल अधु घटि थे सब प्यारी साल संगत ॿ टे ॾींहं रखी करे जीअं प्रेमी ॾिसी करे यानी हू पंहिंजी दिलि परेशान कर जेकी कुझु सॼे पातशाह हिन थानी दुनिया में दे छॾी हे गुनाहगार हाज़िर हो त मूंखो उहो दुख नथो वञे न संगत में अहिड़ियूं ॻाल्हियूं मां ज़ाहिर कयां थो या उनजी पंहिंजी मौज ही मर्ज़ी ही उनखे ईअं वणियो पर असीं कुझु ॿिए देश में वेठा हूं को थां ठिकानो न आहे ऐं सब सतगुर जा है मैखाना आहिनि शरीर जो भरवसो बि न आहे कई दफ़ा मुंहिंजे शरीर के अहिड़े क़िस्म जा लोॾा ईंदा आहिनि पर सतगुर हाज़िर नाज़िर आहे मूंखे चई वेंदो आहे तूं घबराए न अञा कुझु वक़्तु तोखे छा वठणी आहे हाणे जॾहिं उन प्रीतम जी मर्ज़ी मौज थिए कि हुंगारनि त हली वञा पर प्यारनि त बसि आव नहा पाण वहिणी वाग परंज वस प्यारी साध संगत लिखत में कई मां पंहिंजे ख़ासि जेके वेझो मुंहिंजे प्रेमी मां घणो कुझु लिखायो आहे ऐं हिकु छीट भरण जे लाइ ऐं पंहिंजो मां जान छेन बि बणायो आहे जो मुंहिंजे पतो संतनि जो हालांकि बालक आहे नंढो आहे बिल्कुलु उनखे पूरी ॼाण सम्झंदा आहिनि पर सतगुर अॻिते हली करे उनखे समझ ॾींदो ऐं हुनजे मथां हिकु वॾो ज़बरदस्त भार ऐं बोझ पवणो आहे तंहिं करे मां इहे सतगुरनि खे इहा निवेदन आहे त अगरि किथे बि शरीर मुंहिंजो इंता थिए दम हवा थिए त शेर गदावा जे अंदरि
मज उते समाज चओ मदार चओ कायम रहे। सो असांजा जेके भी संत महात्मा कई थिया आहिनि कंहिं पंहिंजो ईअं कयो आहे कंहिं न बि कयो आहे। सो सतगुरु सदा ज़िंदा आहे। उहो शब्द रूप गुरुदेव हर हिकु प्रेमी सां गॾु अंदरि वेठो आहे। असीं उहे इंसान न आहियूं जो ॿारमुखी ख़्यालनि जी वधीक अहमियत खे ॼाणींदा रहूं। असां त इहो ई चऊं था त उहो मालिक तव्हांजे अंदरि आहे। गुरु ग्रंथ साहिब जो बि ईअं चवणु आहे ऐं वग़ैरह जेके बि असांजा धर्मी ग्रंथ आहिनि जा बैरूनी संतनि महात्मनि जा ग्रंथ आहिनि अने सभिनी जी इहा ई ॻाल्हि आहे नाम ऐं वहदानी त प्यारी साध संगत मूंखे घणो कुझु चवणो आहे पर प्रेमनि जे प्रेम के प्यार के ॾिसी करे मां पंहिंजे लेक्चर के दास्तान के हिते समाप्त कयां थो। हाणे शब्द वाणी 2-3 मिंट हली करे पोइ भंडारो बि तयारु आहे। पोइ साहिबनि जी वाणी खे असीं समाप्त कयूं था। त प्यारी साध संगत क्या भरोसा देह का ऐं देह जो को भरोसो न आहे त कल करें सो अब कर, अब करें सो अब खेल में पर्रे होएगी फिर करेगा कब। तो सतगुरु हर प्रेमन सां हर प्रेम जी संभाल करे रहियो आहे। मां राति बि ईअं फरमायो त मां 5 मिंट अखियूं बंदि करे सतगुर खे प्रगट करे इहा ई वेनती कंदो आहे त हे मुंहिंजा प्रीतम ये सभु प्रेमी तुंहिंजे सुपुर्द आहिनि। मुंहिंजी सार संभाल तुंहिंजे हथ में आहे। सवाइ तुंहिंजे असीं कुझु नथा करे सघूं। हे सभु कुझु जेको बि आडंबर हे ब्रह्मांड बणियो आहे मुंहिंजी नज़र जे तले मुंहिंजे हुकुम जे तले। हालांकि इन दरम्यान में हज़ारे आफ़तनि सां मूंखे मुंहुं ॾियणो पियो आहे। लखे दुख डबर सां अजब ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि जो मूंखे ज़रा दुख बि आहे त को अहिड़ो न थियो त जेकर मुंहिंजो इतिहास मुंहिंजी तारीख़ यानी जनम पत्री को बणाए आहे। पर असांजो मुल्क हिते प्रेमी आहे घणो करे अनपढ़ आहे। का ॻाल्हि हुननि अहिड़ी लिखियल न आहे। ठीकु इहे दुख इहे ख़बरूं मां पंहिंजे पाण सां खणी वेंदुमि पर आख़िर इहे सतगुरु जो जेको बिज पहला आहिनि असांजे बलोचिस्तान न बल्कि आम बैरूनी मुल्कनि तक ऐं नीच क़ौमां या नीच सब तर गए संत चर लिवला। तो प्यारी साध संगत सो असांजो को थां ठिकाणो न आहे। छो त हमेशा सतगुरु इहा ई शेवा रखी आहे संगत जे पौधो घुमण फिरण ये हम बेटिकानों का ठिकाना कहाँ है जहाँ डेरा लगा बैठे वही मस्तानों का ठिकाना। तो प्यारी साध संगत हिकु ॻाल्हि प्रेमी जे ज़रा भरम मिटाइण जे करे मां ज़ाहिर कई त मुंहिंजी हे मैयत गंदा वाह जे अंदरि शीशकार करे हिन खे हिकु समाज ॾेई करे मुंहिंजूं हॾियूं ऐं रख मिटी ऐं को बि चुप मरण मिलणो न आहे। मरण मिलणो न आहे।
चलियामो छोड़ो बाबा, ये तो क्यों, ये छोटा क्यों? पाण सामान कायते कोन रहींदासे वठी हल पाण सामान कायते कोन रहींदासे असां हिते कोन रहींदासे असां हिते कोन रहींदासे वठी हल पाण सां सावल असां हिते कोन रहींदासे वठी हल पाण सां मुर्शिदा असां हिते कोन रहींदासे असां हिते कोन रहींदासे असां हिते कोन रहींदासे कोन रहींदासे वठी हल पाण सां सतगुर असां हिते कोन रहींदासे असां हिते कोन रहींदासे असां कीन सहींदासे वठो कीन सहींदासे वठी हल पाण